एक खन जोड़ा दे सही दे हिकिड़ो ही दे हिकिड़ो ही टे चोथों मला को बोसकी थी ने बोसकी आहे हिन में बोसकी वो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? अलाह जे फज़ल करम सां ठीकु ठाक। तव्हां ख़ुशि हूंदा, जिते बि ख़ुशि आबाद हुजो। शालमानी स्टॉप ते दोस्तनि जी दुकान ते हिकिड़ो ही दे टे हिकिड़ो ही चार चार थी सघे वरी मां चवां अञा वञा त वरी पोइ अचां त वरी अञा ॿिया बि खपनि 6 वॻा। हालांकि मूं शमन खे चयो, शमन चयो सूमर ते वठी ईंदी संबंध बि रखंदो आहे। सूमर वारनि तोड़ी आया कोन अने वरी को चौंक पर का बूट बड़ो सुठो ॾेखारे साईं वीडियो भरियो भाई कपिड़ा माना वठूं ॿिया। हा साईं, दोस्तनि खे दोस्तनि कपिड़ा वठी परे वाह भत लॻो पियो हाणे इहो ॾिसूं छोकिरे 4 वॻा आहिनि हाणे दुकान वारो ठही कोन थो। हा सही ईंदो दुकान वारे कुझु तव्हां बि कुझु नवा सिफारिश कयूं था सिफारिश कयोसीं त बाबा ग्राहक आहे सुबुह साण ग्राहक आहियूं। हा वाह बिल्कुलु सही आहे। ख़ुशीअ में एतिरो खाइजे जो माण्हू वरी ॾेई सघे। हा हा जेको आलो अदा यो मोहम्मद यूसुफ सां यादि कर असीं उतो सां मदद कयूं। भाऊ सन खां आयो आहे साईं ख़रीदारी करणु कपिड़नि जी शालमानी स्टॉप ते। कपिड़ो ॾिसे पियो। हा कपिड़ो आहे पर पैसा वॾा थो ॿुधाए हाणे इन ॻाल्हि में कुझु साईं तव्हां कुझु साईं चऊंसि था बिल्कुलु। हा साईं हाणे दोस्त जी दुकानु आहे हे ॿार असांजा मोहम्मदीन सां हुजत हूंदी आहे। मोहम्मदीन पाण त कोन्हे इदारो ये दा चुत बना बाजा हमरा मारो कां जड़ो कांग हमरा जड़ो कांग हैं हमरा जड़ो कांग सारा ऑटो भाई चाय ना पियो अला मुझे बता खरीदारी आ क्यों ना चाय ना पियो खरीदारी पे हो ना कुछ खरीदारी ना की हां तो सब फैमिली टाइम वाला मतलब केतरो कौन केतरो हां पूछा के हां 150 का चली 50 महंगाई दे सब महंगाई पुरानो माल वो तो बुलजी जान मैं भुलजी कोन आया हूं शालमानी स्टॉप ते पंहिंजे कम सां पाण दोस्तनि सां मिली कचहरी पिया कयूं। दोस्तों तव्हांजी असांखे स्पेशल महिरबानी हूंदी त असांजे हिन वीडियो खे हिन चैनल खे शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो त तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं असांजे ग़रीब माण्हू दोस्त जो दुकानु आहे हिते आया आहियूं। चांहि दोस्तों थोरो अॻिते हलो। अलाए सातन वारियूं सलाहूं उस्ताद। वाह 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 उस्ताद मारम अली ऑटोस शालमानी। उस्ताद मारम अली साईं वेठो आहे मोबाइल पियो हलाए सफ़ा। हाय हाय छा पियो ॾिसीं? ड्रामो पियो ॾिसीं? हमरा ड्रामनि जो शौक़ीन लॻो पियो आहे। हे साईं ऑटो मिस्त्री उस्ताद आहे मारम अली गांचो। दोस्तों शालमानी स्टॉप के कम सां निकितासीं आया आहियूं हिते। अलाह साईं ख़ैरु कंदो। थोरो अॻिते बि हलूं ॾिसूं छा आहे। हा हलूं था। बिरयानी खाईंदा? हाँ गोठ त हलंदा नी गोठ वारे सां। तकड़ा जा भला काॾे कढी ॿाहिरि
आई तने चाहे अरे उस्ताद असां रोज़ो भञी छॾियो चाहे ईंदी ॻाल्हि छो तो कुझु लिखाई हैं अब्दुल शुक्र हले चाहे पियो हलिया हले हमरा चाहे कोन सुणा कुझु चयो अल्हम्दुलिल्लाह सब खैर अले यार शैतान वारी सलाह आहे ख़बर ना आहे खड़ी भी चाहे हिकिड़ो पियो थो हिकिड़ो हा या अल्लाह मदद कर मालिक साईं से मोहम्मद यूसुफ खासकली साहब साईं कपिड़ो पियो वठे पंहिंजे नंढड़े जे लाइ वीचारो वेठो आहे हिते पंहिंजे दुकान ते हाणे कपिड़ो वठूंगा हाणे बड़ी राज़ी कयो अथऊं माइट खे हा न माना थी वियो न तव्हांजो ठा ठा थियो पर हाणे वरी हिकिड़ो वॻो अञा वधी वियो आहे हाणे चयो 4 वरी 5 थी विया न अच्छा हाणे अञा अलाए छा होॾां अॻियां थो खणी विचां थींदो निकिरंदो आहे अॻियां वरी हिन विच में घारी पवंदी आहे न ओहो सुठी पैसा सुठा त घारी किथां ईंदी कोन वरितो आहे न 12 महीना दुकान ते वारे खे थिया न मां करे का शइ वरिती आहे त बाबा अॼु जॾहिं आयासीं चयो हाणे वठणा ॿिए खां जी, जी। पंहिंजो आहे माइट माण्हू भले पिया जो कमाए न सही आहे पंहिंजो माण्हू कमाए पंहिंजो माण्हू कमाए न भाउ वरी गजर करे हाणे न खाइबो ई कोन्हे न साईं खाइबो ई कोन्हे को साईं हले मैदान मनो कलाक दी चक्कर फकर दी हाय हाय सुनो भाई खीसे के हथ पे होने हींअर उस्ताद सुनो माल कटो जमा करा अच्छा ठीक है जा भागोगे दे कार रख ठीक है भाई छे जिस बाणे पड़ी हां विसी मामलो लोग पिया विसी भाऊ मेंबर को नहीं जाए यार अस्सलाम वाला बोला ने गुलजार से नो 11:30 में इंतजार कर पोगे 11:30 पोगे ठीक है काबू यूसुफ चांहि वेरा पियूं हा चांहि वेरा पियूं दोस्तो जिते बि ख़ुशि आबाद हुजो पंहिंजे प्यारनि सां गॾु अलाह साईं ख़ैरु कंदो महिरबानी